सदर पाकिस्तान डॉक्टर आरिफ अलवी चयो आहे त मुल्क जी मईशत जी सूरत-हाल बहितर नाहे। सभिनी खे घुर्जे त इहे मुल्क खे बहरान मां कढण लाइ गॾिजी हिक टेबल ते अचनि। आइन ते अमल वसीले मसला हल थी वेंदा। हैदराबाद चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री तरफ़ां मुनक़िद कयल ही वतन तव्हांजो आहे जे उनवान हेठि तक़रीब खे ख़िताब कंदे सदर पाकिस्तान डॉक्टर आरिफ अलवी चयो त माशी सूरत-हाल जो हल जमहूरियत में आहे। हुन चयो त IMF कर्ज़ ॾियण वारो इदारो आहे जेको पैसा ॾियण खां पहिरीं इहो ॾिसे थो त असां कीअं आहियूं, असां पैसा वापसि कीअं कंदासीं। हिन सूरत-हाल खे ॾिसी इदारो पंहिंजो तरीक़ेकार वाज़े कंदो आहे। हुन चयो त सोलर वसीले सस्ती बिजली असां हासिल करे सघूं था जंहिंसां असां पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करे सघूं था। हुन चयो त तेल जे कारोबार सां लाॻापियल लाबी असांखे थर जे कोयले खां परे रखियो जंहिं सबबु असांजा 15 साल ज़ाया थी विया, न त हिन वक़्तु असां फ़ाइदो हासिल कंदड़ हुजूं हा। हुन चयो त शमसी तवानाई वसीले बि बिजली पैदा करे ज़रूरत पूरी करे सघूं था। हुन चयो त अॻूणे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी कोशिशुनि सां पाकिस्तान में न्यूक्लियर प्रोग्राम शुरू कयो वियो जंहिं वसीले असां एटमी ज़रिए सां बिजली पैदा करण जे क़ाबिल थियासीं। इन प्रोग्राम वसीले असां दुश्मन जी ॾाढ खे रोके रखियो। हुन चयो त सभिनी खे गॾिजी मुल्क जी तरक़ी खुशहाली लाइ कमु करणो आहे।